तुझी खुशी तो तुझे अखियुनि मां वांदड़ लुड़कन सुदकन ऐं ॾकंदड़ चपन मां साफ़ ज़ाहिर आहे। फिरी प्यार जी पीड़ विकाइण सां लिकी तो कोन पवंदी आहे। कुछ भी नहीं सारंग, कुछ भी नहीं। पर हाणे तो तो मुमल के बि चयो। हाँ, कूड़ ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत न आहे। मूंखे तुंहिंजी ऐं मुमल जी मोहब्बत जी ख़बर पइजी चुकी आहे। ये छा थो चवी? ड्रिज न मंठार, ड्रिज न, सच पुछी न तो तव्हां ॿिन्हिनि जो पाण में प्यार ॾिसी मुंहिंजे रूह खे ॾाढी खुशी मिली आहे। सच थो चई? हाँ मंठार, मां सच थो चवां। मंठार, मां तव्हांजे कुर्ब जो कातिल कोन थींदुसि। तव्हांजी मोहब्बत के रीतुनि रस्मुनि जी फाहीअ ते कोन चाढ़ींदुसि। मां तव्हांजे जज़्बनि ऐं एहसासनि खे रत जे रिश्ते जी आड़ में रतो छाड़ न कंदुसि। मां तव्हांजी मोहब्बत जो मुहाफ़िज़ आहियां, कातिल न आहियां। ये की तो थी सके सारंग? मुमल तो तुझी मंगा। मां मञा थो त मुमल मुंहिंजी मंगेदी आहे, पर सोच त सही, मां मुमल सां शादी करे छा मुमल जे मन मां तुंहिंजी मोहब्बत ख़त्म करे सघंदुसि? न, कॾहिं बि न। मेरी प्यार जी डोर एतिरी कच्ची किथे थींदी आहे जो निकाह जे ॿिनि बोलनि सां टुटी पवे। सारंग, मुमल तुंहिंजी मोहब्बत आहे ऐं तुंहिंजी रहंद। मां मुमल जे जिस्म खे त पाण वटि क़ैद करे सघां थो, पर जेका मंठार सां मुमल मोहब्बत करे थी, यार उनखे क़ैद करणु मुंहिंजे वस जी ॻाल्हि ई। इन में यार शर्मसार थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं इहो थो चाहीं त तोखां विछड़ी मुमल ज़िंदा लाश बणिजी वञे? ऐं मां एतिरो वेशी दरिंदो ऐं जानवर किथे आहियां जो मुमल जे लाश सां लाऊं ला। मंठार, तूं मुमल जे संग लाइ मामे दरिया खान खे चाचे मुराद ना मोकिल। जल्दी पकड़ जा चाची। तू मुखे रुको पहुंचण दे। असल बाबे के बाहर तो बारे छड़िया कोट मिनट तो पहुंचो। ठीक चाचा कमदार बाबू तो घर में कोने तावे हो। हाँ तो बियान ना आयो कने अचे तो उनके बुधाए जा इस कंधार खान आयो। हाँ यो बि चइजांसि त मिर्चू मला जा रहियल पैसा उनखे वापसि करे हू वाणियो माण्हू थी असांजे दर ते अचे इहा ॻाल्हि जुगाए न थी। जी वडेरा साईं बाबू अचे तो मैं चवंदी सांस।
रात छो पट जीवा कमदार ठकुनान दिसी कोने तो अखी जो ताज़ो ऑपरेशन कराए आयो आया बाकी दो मिड़ाई बूढ़े तो दी दिसी कोने तो असांजे वडेरे जो भी वात कोतो लगो पियो छाबे हित तक खोलिए खई खुबरिया आऊ नट्टा अरे कमदार जमा तो ठकुनान दिसी कोने तो तमा अखी जो ताज़ो ऑपरेशन कराए आयो कमदार या मुराद जी दी हुई ना बाटोल साईं चरण त ईअं था तव्हां खेरड़े में था पुछो मां इन सां छोकिरीअ सां शादी करण थो चाहियां शादी सरकार एडो जुल्म न करे वो सोनी सेवती आ मुझो मछरो मन बाबा करने लगोले होता रे सच त तव्हांजी उमिरि इन शादीअ जे लाइक़ त नाहे अञा 16 सालनि जा हो छा थियो आहे मुंहिंजी मुर्गे कुझु न बाबा मिड़ई मुंशीअ जो दिमाग़ थियो आहे ख़राब तव्हां 1.5 रुपए वारो खज़ाब हणो पोइ केरु चवंदो बाबा कंधार खान कुराड़ो आहे अरे कमदार वाह जी गाल कई तई सुबाने उर्स अचमे जो घुराए एड़ी तो वडेरे के पोची हराया जो सपा 16 सालन का भी 12 सालन जो बनजी भी तो अरे मुंशी चलो थी होई वडेरे जी उमिरि काथे अञा शादी करण जी कमदार इहा ॻाल्हि करे तो दिल ठारे छड़ी मुंशी पोइ त सफ़ा वडेरो लाटू थी पवंदी लाटू आऊ न बाकी कमदार जी भोता ही अच ही वट कर मुराद खे राज़ी कयो उन खां पोइ मां तव्हांखे अॾे छॾींदुसि सरकार समझो तो कमदार अॼु खां पोइ तुंहिंजे कम सां लॻी वियो 10 नागर जो ज़ोर ॾींदो समझ तुंहिंजो कम थी वियो बाबा मुंशी तूं वञी इहा जांच कर मुराद ते टोटल कर्ज़ घणो आहे मुराद खे पंहिंजी धीउ जे करे कर्ज़ माफ़ थो करे तो वञी दुआ करे पंहिंजी धीउ खे कमदार केतिरो जॾो तमाए त मूंखे धप कुंडर ॾिसी कोन थो ताज़ो अखि जो ऑपरेशन कराए आयो आहे अॻे ई काणो आया अंधो कंदे छा साईं उजप तव्हां हुकुम कयो बुथा अचो त हाणे हलो अचो अचो बाबा छाजी मुबारक चाचा साईं अल्लाह वधाए वडेरे खे पाण वटि मुंशी जी नौकरी लाइ तो हा कई थई बाबा वाह चाचा वाह जी नौकरी ताड़ी थई मूला पैसा कोन न त मां मिठाई विराया अबा सारंग सरकारी नौकरी नथी मिले त छा कजे अबा हिन डुकर जे दौर में 10,000 पगार थोरी त कान्हे का न बाबा हुन खां सवा लटो कपड़ो सब पराए सिर ते त हूंदो न बाबा इन खुदुअ जा त तूं पाण हाल ॾिसी थो निहानी जो बार बि कुल्हनि ते आहे बाबा बिस्मिल्लाह करे उन सां नौकरी कर बाबा त मूमण सां तुंहिंजी शादी करे छॾिया
बाबा हयाती थे बरवसो कोना चाचा 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 मां मूमल सां शादी कोन कंदुसि। छा थई सारग तू मूमल सां शादी कोन कंदे? मूमल त तुंहिंजे नंढे हूंदे खां ना थियल आहे, तू हुन सां शादी कोन कंदे? चाचा तू कुछ भी चल पर मां मूमल सां शादी न कंदुसि। मां त के लिखियल पढ़ियल शहरी छोकिरी सां शादी कंदुसि। मूमल त अणपढ़ियल ॼट आहे, मां हुन सां शादी कोन कंदुसि मां शादी। बेशरम बेहया तोखे इहो कुल सिखारियो आहे। अरे गोट जे बच्चे खे ख़बर आहे त मूमल तुंहिंजी मंग, अरे तूं पंहिंजे मंग छॾी त तोखे गैरत नथी अचे। मूंखे तो मां इहा उमेद कोन्हे इहे बाबा। अरे मां त तुंहिंजी मूमल तुंहिंजी शादीअ जा ख़्वाब ॾिसंदो रहियुसि। तूं मुंहिंजो हिकिड़ो ख़्वाब बि पूरो नथो करे सघी। मां जबल जॾो कर्ज़ करी तुंहिंजे गुलनि ते मां तोखे पढ़ायो लिखायो पालियो, हिन जे करे न अची ॾियारी में तूं मूंखे बेल थो करीअ। मां बस कर चाचा बस हाणे मां तुंहिंजा इहे एहसान इहे तुंहिंजा ताना पंहिंजे सिर ते कोन खणंदुसि। मां तोखे पछाड़ी मंझि पालींदुसि, तुंहिंजो हिकु हिकु एहसान उधारो समझी मां लाहींदुसि। मगर मां मूमल सां शादी कोन कंदुसि। सारंग तू रोई थो? दिल ते लगल दागन लुड़कन सां धोअण जी नाकाम कोशिश तो क्या। सारंग छा मम्मा तोखे को दुख पहुतो आहे छा? न मूमल तुंहिंजा दुख बि सुखनि खां 100 भेरा मुंहिंजे रूह खे राहत बख़्शींदा आहिनि। मां एतिरो संग दिल ऐं पथर दिल किथे आहे जो तुंहिंजे तरफ़ां मूंखे, या मां एतिरो ख़ुशि नसीब किथे आहियां जो तुंहिंजे तरफ़ां मूंखे दुख मिले थो। सारंग तू मनी न पर मां तुझे ॻाल्हाइण मां समझी वई आहियां त तोखे मुंहिंजो दुख आहे। न मूमल न, खुदा जे वास्ते ईअं ग़लति न सोच। मां तुझी दुआ करां न, तू रुगो मूंखे माफ़ कर। मां कसम सां खां पोइ मठा मिलंदसि। हिकु भेरो बसि माफ़ कर। छाजी माफ़ी ॾे अनमोल, छाजी माफ़ी ॾे? मनठार सां मोहबत करे तो को गुनाह नाहे कयो। छा थी पियो जो मुंहिंजे बदिरां तूं मनठार सां शादी कंदी? मूं बि मनठार सां तुंहिंजो रूह जो रिश्तो आहे। भला रूह जे रिश्ते जे अॻियां रत जे रिश्ते जी चरी कहिड़ी आहे? ये तो तू सीधा समातानो तो वणी। न मूमल न, मां एतिरो किरियल किथे आहियां जो तुंहिंजे पाकीज़ा प्यार खे ताननि जा तीर हणी तुंहिंजे मुक़दस जज़्बनि जी तौहीन करे। रिश्ता फ़क़ति रूह ऐं रत जा रिश्ता न आहिनि हूंदा। का
कायनात जे अंदर ॿिया बि रिश्ता आहिनि के आहुनि जा रिश्ता के ताहुनि जा रिश्ता के गहरी जुदाईअ में चालण त के चाहत जे पापनि खे पालण जा रिश्ता के वरी रिश्ता अहिड़ा हूंदा आहिनि जेके पहाड़नि खां पक्का ऐं आसमाननि खां ऊचा हूंदा आहिनि ऐं उन्हनि रिश्तनि खे न इंसान को नाम ॾेई सघंदो आहे ऐं न ई वरी को निशान ॾेई सघंदो आहे। शायदि तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में बि अहिड़ो ई को बेनाम गुमनाम ऐं नाकाम रिश्तो आहे। तोखे छा थी वियो आहे? अॼु छो तुंहिंजे मुंहं मां उदासी जा चापड़ था अचनि? तूं एॾो छो उदास थी वियो आहीं? मां उदास किथे आहियां मूमल? मूं मेड़नि पाछनि जी साए में वेही पंहिंजी हयाती खे पल पल घोरे ॾिठो आहे। कॾहिं दर्द बणिजी कॾहिं दाग बणिजी, मगर मूंखे मुंहिंजो वजूद हमेशह ऊंधाई जी कारी चादर में वेठल नज़र आयो आहे। उदासन मुंहिंजे अंदर में थारूले थूअर जियां फुटी पयूं आहिनि जिन जे कंदनि मुंहिंजे अंदर खे अथो अध करे विधो आहे। मूमल रतो छा बस पानी पे तुम थोड़ा ये दिल में तकलीफ होती है। पानी पे तुम कसूर नहीं हो माँ न बाबा तू अंदाज तक बैठी ना चाचा डॉक्टर जी का बाबा अरे बाबा लेके आराम कराइए। अरे झंग में जवान हुदान तो जेड़ा यार पापा को मुखे समझो छाए तेरा मानी घर है पो मां फैसलो कंदम तो जवान आया या मानी कोन पकिया बाकी है दबकी हुई ते छाछू कर ओ निभागा चंद्रा किसी कौन तो के दो महंगाई जो दौर आवरी तू ये तावई दबकी उछला यार पापा कदे तू हां मोटी दो छा जे मानी पकल न हुंदी ना तो मुंबल जे गोडन सा गडे थाम भी भगल ॾिसंदे चौपड़ी बेड़ी होण तो साईं जो याद कंदे मुंबल के हथ लाए त ॾिस चंद्रा मुंबल जो पैर नहीं निभागा भना चंद्रा मुराद खाना घर में को कुत्तो मिलो तो कोने तुझे वो देख के कुत्ते की जरूरत है। अरे बाबा वो बीच मारा बिस्मिल्लाह
खेल वो पियो न बाबा खुशी ना खुशी वही केड़ो हा केड़ा तो हाल न पुछी मजा हाल केनी बर मेहड़ जो माओ पिठा खाए केनी बर पाली शादे एठा दा पासु बाच केड़ा तो हाल अरे वे आज या तो पैसा होंदा तो गुमा भाई खाइंदे ना बाबा हां बाबा खेल में चल थियो हाँ खैर बस खैर हुई बात मुझे पैसा बटे मुखे वापस करो हाजिर बिल्कुल वाला हाजिर दीदा सी बाबा तुम का चिंता न कर उसका जमीन कदड़ी दे लाइट वाली बैटरी दे अरे बाबा ठीक है केडी बोर्ड आई केडी बरसात आई को फसल बसल थियो हर तबाह थियो बाबा हाजिर तो खेडींदा सी फसल न दे दीदा फसल ले इहा गाल दमा बिल शालन का बुधा दो पियो जा फसल ले तो भला कोला लो आई गाल ते छपने छपा पड़ा दे भाई मुखे तुझी नियत में खलल नजर मृत्यु मला मुझी नियत में को भी खलल कोन आहे भाई खलल के को सिंग थी दा खलल छा जो खलल के माना खबर दे खलल आहे छा गाल बुझ गेड़ कलकान जो कशमा मुखे शा कंज बख्शुद से पसे दो हिकरी दमरी भी कोन छड़ी को सा बुझी बाबा जिए तू चई भला तीए कया गाल बुझ मूसानियत साफ करे बुकी बाजा पेशा वापस न तो बुझो हिकरी गाल बुधा दे इते सूबेदार साहब नूर सन चचा डीएसपी साहब मुश्ताक चनो साहब इते मौजूदा ए भाई मुझा यार थे मथो मथे थे ब मोबाइलू पुलिस जो बड़ा ऊपर तो टकराई दो साहब ऊपर तो ओ मृत्यु मला सा गरीब आ यार इए न कजा आके वो डिंगो आ इए न कजा वही ये कर मूसा हलवरे जामन ले वो तू छुटल मां बस ठीक है बाबा तू सुबाणे अची जाए मां तो के वडेरो जामिन दीदस जेको भी चई हालत ॾिसो मुश्किल जी पैसा झड़का तो माल पैसा मुस्लिम कहड़ पिया कयो तहां वाणन छा बाबा दड़का किथे तो जाए तू जो हां पे तो फाटे त हल वडेरे रे बाबा चयो माए तो सुबाणे अची जाए तो तोखे वडेरो जामिन दींदुस हां तो वो सुबाणे सवेरे ईंदुस हां सवेरे जा मानी में रखा जाए हिकड़ी बी गाल वडी लाइ के जेन में विझी छॾे हे सभु माण्हू ॿुधनि था पठाणनि जो कर्ज़ ऐं वाइणनि जो कर्ज़ ॾाढो ॾुखियो अथव बुझलो जेकर मरी बि वियो न कबरू कुटींदो छा कबरू हा हाज़िर बाबा हाज़िर हाँ न फाटई कुछ ॾिठो ई कोन थई हाणे सवेर मां ईंदुसि सवेल अचे बाबा ठीकु आहे हाज़िर सुभाणे ईंदुसि मिचू मला चयो माए त तूं अची जाए पक मां सुभाणे सवेर ईंदुसि हाँ बाबा हाज़िर खुदा को कर्ज़ जी टंग भञे बाक़ी कब्र ताईं बि कोन छॾींदो